जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं असांजे देश जे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहब जी हाँ, उन जा चहेता सिर्फ़ु हिन ई देश में कान्हनि, अभी तो पूरे वर्ल्ड में उन्हनि जा चाहण वारा आहिनि। तंहिंजा असां कुझु तव्हांखे फ़ोटोज़ ऐं वीडियो था ॾेखारूं कि दुबई जे अंदरि केतिरी चाह सां गॾु पंहिंजे सिंधी समाज जे माण्हुनि श्री नरेंद्र मोदी साहब जी मन की बात केतिरे चाह सां ॿुधी अथनि, जंहिंजा असां तव्हांखे वीडियो ऐं फ़ोटोज़ इत्यादि ॾेखारूं पिया। दुबई जे अंदरि इन लाइ करे हिकिड़ी ख़ासि तयारी कई हुई हुई, जेकी मन की बात प्रोग्राम ॿुधण लाइ करे बाक़ाइदा हिकिड़ी व्यवस्था कई हुई। व्यवस्थित ढंग सां हिन प्रोग्राम खे हलायो वियो ऐं पोइ प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ सभिनि भारत माता की जय ऐं नरेंद्र मोदी जी जिंदाबाद जा नारा बि लॻाइनि। दुबई जे अंदरि इहो प्रोग्राम कयो वियो हो ग्लोबल फेडरेशन जे अध्यक्ष चंद्रशेखर भाटिया। उन्हनि इन्हनि जी तयारी कई हुई। पिछले 4 ॾींहंनि खां इन जी तयारी हली पई ऐं जीअं ई मन की बात शुरू थी सभिनि खे व्यवस्थित ढंग सां इहा प्रोग्राम ॾेखारियो बि वियो। उन खां पोइ इन्हनि जा मोदी जी जे नाले जा नारा इत्यादि बि लॻा ऐं सभिनि चयो कि असांखे गर्व आहे कि असांजे इंडिया जो प्रधानमंत्री एतिरो सुठो आहे ऐं एतिरो सम्झ वारो आहे ऐं जल्द ई भारत खे विश्व गुरु ठाहिण जी तरफ़ अग्रसर विया कनि असांजे इंडिया खे, असांजे भारत खे। ऐं तंहिंजे अलावा ॿुधायूं कि चंद्रशेखर भाटिया सां गॾु देवा सोलंकी ऐं गोविंद लता नीना जी गॾु मिली करे हिननि जो योगदान कयो वियो। त दोस्तो केतिरे न गर्व जी ॻाल्हि आहे कि असांजे देश जा प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जा चहेता देश विदेश में केतिरा न चाव सां हिननि जे मन की बात ॿुधनि था। त अचो असां तव्हांखे हुननि जा कुझु वीडियो ऐं फ़ोटो ॾेखारियूं था। जय श्री झूलेलाल। आयो लाल सभई जो झूले।